असां आशिक सिंधी आहियूं, तोखे सिंध अमड़ था चाहियूं। असां आशिक सिंधी आहियूं, तोखे सिंध अमड़ था चाहियूं। तुंहिंजी झोलीअ में झुमरियूं पायूं, तुंहिंजा गीत ख़ुशी सां ॻायूं। तुंहिंजी झोलीअ में झुमरियूं पायूं, तुंहिंजा गीत ख़ुशी सां ॻायूं। असां आशिक सिंधी आहियूं, तोखे सिंध अमड़ था चाहियूं। असां आशिक सिंधी आहियूं, तोखे सिंध अमड़ था चाहियूं। अस्सलाम वालेकुम यानी मदद। जीअं त मां पंहिंजे परस्तारनि खे ॿुधाइणु चाहियां थी, मुंहिंजो ही धमाकेदार फ्रेश एल्बम अची रहियो आहे आदि प्रोडक्शन लाड़काणो में, ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि रांझन बोज़दार साहब। ऐं मुंहिंजे हिन एल्बम जा चीफ सिलेक्शन आहिनि निसार मंकी कराची वारो ऐं रसूल बख्श बलोच साहब, रांझन बोज़दार साहब, मौलाई शाह मुराद रबवाणी साहब। ऐं मुंहिंजे हिन एल्बम जी सिलेक्शन करे रहिया आहिनि मुनीर खोसो साहब, परवेज़ खुआरो साहब, गाज़ी लंजवाणी बहराम वारो, मुस्तफ़ा काछाई, रोशन जावरी, रियाज़ काछाई, मोहम्मद अली चांडू साहब ऐं वज़ीर शोरो साहब जिदे वारो। ऐं ताउन करे रहिया आहिनि दीवानो ख़ादिम हुसैन भट्टी साहब, असगर बिरोही, करीम बख्श जतोई। हक़ मौजूद सदा मौजूद।